रसूल के बारे में गलत लफ्ज ॻाल्हाया था चवंदा कुरान पाक असली न इहो नकली आहे ऐं इहे गलत लफ्ज ॻाल्हाया था ॿुधो वे मां इन जे करे हिनखे क़तल कयो आहे मां वटि गवाह बि आहिनि ॿुधो वे मां वटि गवाह बि आहिनि अच्छा सबूत आहिनि मां वटि कॾहिं हा कॾहिं कयो चयो अथव हे जेको आहे टियों चौथों नी छा चयो अथव यो अल्लाह और रसूल के बारे में गुस्ताखी कही था पहले इनकार किया था उनको गुस्ताखी कही था तो ना अल्लाह और रसूल के बारे में मतलब गलत लफ्ज इस्तेमाल किया था असद न करे सीधा हुए लेकिन गलत लफ्ज इस्तेमाल किया तुंहिंजो नालो छा आहे कहीं जो तव्हांजो मां जो मोहम्मद हसन हे केरु आहे जंहिं इहे गुस्साई कई आहे हे अब्बास वाहिद बख्श जो पुट अच्छा तूं केरु आहे पाण पाण केरु थींदो मां कलवाड़ गुलाम यासीन जो पुट मोहम्मद हसन गुलाम यासीन जो पुट बाबा कहीं बोड़ियो तू बोड़ियो हां छो गुस्ताखी कई आई नी साजी गुस्ताखी अल्लाह और रसूल के बारे में हां हां भी पुलिस आते तो अचे मां बिठो मां ये उजाई भजी वञाई मां पंहिंजी ज़ात जे ख़ातिर कोन कयो हे सॼी दुनिया जे जेके हल्दी पई आहे न वॾो हरामी है तो के छड़े ॾींदा तू के छॾे ॾींदा हल जाहिल हल तोखे कहिड़ी ख़बर आहे बस हाणे हिन बस न कयो वीडियो भॼी तोखे वियो मारियो आहे गुस्ताख आहे पा बोड़स तो को पारे पूछता लद में लेके तू गाड़ा करे